अस्सलामुअलैकुम या अली मदद माया महर फ़कीर इन वक्त धुरेजी तालको ज़िलो लसबेलो बलूचिस्तान में बीठो आहियां। असीं हिन शहर में दाख़िल थियासीं त ईअं महसूस थियो ॼण असीं बहरिया टाउन या डिफेंस में घुमूं पिया। बिल्कुलु VIP शहर, साफ़ सुथरो, किथे भी को गंदगी कचरो असांखे नज़र न आयो। VIP पार्क ऐं बिल्कुलु ईदगाह पार्क या हर रोड ते हुन जो बोर्ड लॻल हुयो त जंहिंखे का बि परेशानी न थिए। शहर तमामु नंढिड़ो आहे, को वॾो ख़ासि शहर न आहे। हीउ ॾिसो गेट सफ़ाई सुथराई जे मामले में ज़बरदस्त आहे, लिखियलु आहे धुरेजी गेट 2008। हेठां लिखियलु आहे धुरेजी गेट। मिस्टर असलम भोतानी स्पीकर बलूचिस्तान प्रोविनल असेंबली 31 मई 2008 ते हिन जो बुनियादु रखियो वियो आहे। हीउ रस्तो हेॾां रस्तो वञे थो कराची, थाणो बुला खान, ऐं हीउ पोइ ते हेॾां रस्तो मुख़्तलिफ़ शहरनि ॾे वञे थो, जेके इंशाअल्लाह ताला ऐं पंहिंजे मुख़्तसिर सफ़रनामे में लिखंदुसि। मां कोशिशि करे वक़्तु बि वक़्तु सफ़रनामा लिखंदो रहंदो आहियां, जेके मुख़्तलिफ़ अख़बारुनि में शाया थींदा रहंदा आहिनि। सो महिरबानी दोस्तनि जूं जेके असांजी शयूं शाया करनि था। हीउ ॾिसो पोइ ते डबल रोड आहे, ॾिसो ज़बरदस्त। सच त असां जेको हींअर कराची हब खां थींदा हिते पहुता आहियूं, ॾाढो दिलि चवे पई त वापसि मोटूं, छो त सफ़र डिघो हुयो। पर हिते जॾहिं पहुता आहियूं असांजो थकु लही वियो आहे। एतबार करे वापसी ते दिलि नथी चवे, मगर वापसि वञिणो आहे। नेटवर्क बंदि आहे, घरों कॉलूं बि अचनि थियूं कॾहिं कॾहिं ग़लतीअ में। सो अलाह ख़ैर कंदो, मोकिलाणी न आहे। हीउ मूंसां गॾु आयो आहे साईं लजपत राय मज़लूम। मां कुझु फरमाईंदा, कुझु चवो, कुझु ॻाल्हायो। धुरेजी मूंखे ईअं लॻो हक़ीक़त में तमामु नंढिड़ो शहर आहे। असां सवेर निकितासीं ऐं सपना हुया त बलूचिस्तान जो इलाइक़ो धुरेजी ॾियो। हीअ कोहिस्तानी पटी सॼी आहे, माना कोहिस्तान जेको आहे सो खेरथर, हिन जे पुठियां ही उबैन जबल आहे साम्हूं ही, ऐं हिन जे पुठियां खेरथर जबल आहे। जेको पटी वञी तव्हांखे कोहिस्तान, थाणो बुला खान, भित जबल बि आहे, ऐं उन खेरथर जे पुठियां भत जबल आहे, जिते वॾियूं कंपनियूं आहिनि तेल जूं। परियां कोहिस्तान जेको पाछे जो पटी लॻे थी। ऐं हीअ हितां जे हीअ जेको आहे टको ॿारण तव्हांजो, हीअ तलांगा डैम, ॿिया टिया हेॾां ही कोहिस्तान में सभु हितां खां वेझा आहिनि तमामु। ऐं सुपर हाईवे हितां खां 127 किलोमीटर जो लॻे थो, पर कराची खां ही धुरेजी जहिड़ो कर 200 खां मथे किलोमीटर थींदो, 250 ऐं असां त पटा ई निकिरी विया ॿुधो त पहुचण। त तमामु ख़ूबसूरत शहर आहे ऐं इनशाअल्लाह हिन शहर जी तारीख़ ते आउं लिखंदुसि। ऐं असांखे हिन जे विच में हिकिड़ी लींडाणी नदी, इंताई माना नदी असां ॾिठी। लींडाणी डैम बि आहे ऐं लींडाणी नदी आहे, ऐं ॿियो वीराब नदी आहे, ऐं टियों हीतान नदी। इहे 3 नदियूं असांखे ॾाढियूं ख़ूबसूरत नदियूं लॻियूं ऐं इन जबलनि जे विच में। ऐं हितां खां लख रोहिल, सारोना, इहे इलाइक़ा लॻनि था वञी, छेड़ो कनि था वञी। ऐं हीअ जबल जेका आहे ॿिन्ही रोड जे ॿिन्ही पासे जेका आहे, असां नूरानी, शाह नूरानी जेका क्रास आहे, शाह नूरानी रोड, इन ई साॻी रोड ते इहा क्रास आहे। हितां खां उन ई क्रास खां शाह नूरानी बि 55 किलोमीटर आहे तक़रीबन, पर हुतां खां बि हीउ शहर तमामु परे लॻे थो। ऐं पोइ ॿिन्ही रोड जे ॿिन्ही पासे माना पब जी कतार छॾे पोइ हीअ जबल जेका आहे वञी बलूचिस्तान जा हेॾां तुंहिंजो उबैन जबल आहे, पर मूंखे लॻे ईंदो खेरथर जी पटी आहे या मईर जबल जी पटी आहे, बहरहाल हिन पासे। ऐं हेॾां ही वरी पब जबल जी पटी सिधी अची इन ई बलूचिस्तान में वञी लॻे। महिरबानी भाउ, तव्हां असांखे बहितर मालूमात ॾिनी। इंशाअल्लाह ताला वरी कंहिं ॿिए मौक़े ते, कंहिं ॿिए मोड़ ते मिलंदासीं। पर आख़िर में हे वीडियो ॿुधण खे एतिरो चवंदुमि त जेकॾहिं असांजे शहरनि जा नाज़िम, तालुकनि जा नाज़िम धुरेजीअ खे ॾिसी पंहिंजे शहरनि खे ठाहिनि त ख़ुदा जो कसम खणी चवां थो त सिंध असांजी जन्नत बणिजी वेंदी। पर असांजे सिंध खे दोज़ख बणाए छॾियो आहे। काश को असांजे शहरनि बि मोहम्मद असलम भोताणी जहिड़ा जवान पैदा थियनि त हूंद वाक़ई बि सिंध जन्नत जो ॾेख ॾींदी। सो मोकिलाणी न आहे। अस्सलामुअलैकुम या अली मदद, शहर धुरेजी, ज़िलो लसबेलो, सूबो बलूचिस्तान। ख़ुदा हाफ़िज़।